बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया ज़ुल्फ़िकार रिसर्च यूट्यूब चैनल। जीअं त मां पंहिंजे हिन सोशल मीडिया ते रोज़ानो जे बुनियाद ते सुई गैस कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जेका कासमाबाद तालुके जे अंदरि ज़िले हैदराबाद में वाक़िअ आहे, जेका कोऑपरेटिव डिपार्टमेंट में 2007 खां वठी रजिस्टर्ड कोऑपरेटिव सोसाइटी आहे। 2020 जो हिकिड़ो कानून अची चुको आहे, द सिंध कोऑपरेटिव सोसाइटीज़ एक्ट 2020 एंड द सिंध कोऑपरेटिव सोसाइटीज़ रूल्स 2020, यानी पोयों जेको कानून हो 1925 वारो, उनखे रिपील करे ख़त्म करे हिन नए कानून जो वजूद अची चुको आहे। सिंध गवर्नमेंट असेंबली में पास थियल कानून आहे, नोटिफाइड थियल आहे। इन जो स्पेशल कोर्ट्स जेके आहिनि उहे वजूद में अची चुकियूं आहिनि, यानी हर जेको अफेयर्स हलंदो, जेका बि कार्रवाई थींदी या जेका बिज़नेस रन कंदी इहा सोसाइटी, उहा सिंध कोऑपरेटिव सोसाइटी एक्ट 2020 एंड रूल्स 2020 जे तहत हले, चाहे सिंध जे अंदरि केतिरियूं बि सोसाइटी छो न हुजनि। इन हवाले सां जेका सुई गैस कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी कासमाबाद हैदराबाद में वाक़िअ आहे, उहा 2007 खां वठी रजिस्टर्ड आहे। लेकिन 2020 खां वठी 2020 जे हिन कानून खां बाद में जेको बि उन जे अंदरि कमकार हलंदो, जेको बि वहिंवार वीचार हलंदो, उहो जेको इंटरनल जेके डेवलपमेंट वर्क हूंदा सोसाइटी जा, उहे जनरल बॉडीअ जी अप्रूवल सां, उनजी इजाज़त सां ऐं उन सां गॾोगॾु पेपरा रूल्स जेके सिंध पब्लिक प्रोक्योरमेंट रेगुलेटरी अथॉरिटी या एक्ट जेको आहे 2010 जो, ऐं उनजा जेका रूल्स हूंदा उन जे तरीक़ेकार मौजूदु। हाणे उहो छा आहे, हिकु त जनरल बॉडी चवंदी हा हीउ कमु करायो त कराईंदी सोसाइटी, उन सां गॾोगॾु यानी मैनेजमेंट खे पावर न आहे, जनरल बॉडीअ खे पावर। जनरल बॉडी जी इजाज़त खां सवाइ का बि डेवलपमेंट जेका इंटरनल यानी अंदरि चौदीवारी जे अंदरि जेको कमकार हलंदो, मेंटेनेंस हुजे, लाइट हुजे, गैस हुजे, उनजी ड्रेनेज जो सिस्टम हुजे, उहो जनरल बॉडी जी अप्रूवल खां सवाइ उहा मैनेजमेंट नथी करे सघे। नंबर 1 ॻाल्हि। नंबर 2 त उन में पेपरा जो कानून लागू थींदो, यानी सिंध पब्लिक प्रोक्योरमेंट रेगुलेटरी एक्ट जेको आहे 2010 जो रूल्स लागू थींदा, यानी उहो टेंडर ईंदो, अख़बार में उनजी शाया थींदी, ऐं उहो जेको अख़बार जे अंदरि ईंदो त हर माण्हू उन में, हर अप्रूव्ड जेको ठेकेदार हूंदो उहो हिसो वठी सघंदो ऐं उहो उन में पार्टिसिपेट करे सघंदो, ऐं जेको बि सोसाइटी खे मुनाफ़े बख़्श कमु कराईंदो, सोसाइटी उन टेंडर खे उन जे हवाले कंदी, उन खां कमकार कराईंदी, उनखे फंड्स उहे ॾींदी। इहो कानून आहे। हिते छा थो थिए, करप्ट टोलो जेको आहे, अमीन पटेल जहिड़ो करप्ट माफिया जो जेको माण्हू, उहो डेवलपमेंट जेका कराए थो, इंटरनल डेवलपमेंट जेका सुई गैस कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में, न उनजी का जनरल बॉडी जी अप्रूवल आहे, न पेपरा रूल्स जे मूजिबि को कमकार थिए थो। हीअ सिर्फ़ु ॾेखारण जे लाइ, कागज़ी कार्रवाई खे ॾेखारण जे लाइ, किथां जा हू ड्रेनेज जो सिस्टम हलाए थो, कीअं उन में पाइप वठे थो, कंहिंजे मातहत हू कराए थो, कहिड़ो ठेकेदार आहे उतां जो, केतिरी बजट उन उते इस्तेमालु करण जी कोशिशि थो करे, केतिरा उन में जेके ठेकेदार उन में मज़दूर लॻाया आहिनि, पंहिंजी सुपरविजन सोसाइटी जी कंहिंजे नुमाइंदे जे मातहत उन ॾिनी आहे। कंहिं बि तरह सां सोसाइटी जे मेंबरनि खे न का आगाही आहे, न का डिपार्टमेंट खे का आगाही आहे, न का अख़बार में का उनजी इशायत आई, पब्लिकेशन थी, न कंहिं हिसो वरितो। ही करोड़े रुपया फॿाइण जी कोशिशि थो करे त मां सोसाइटी जे अंदरि कमु करायां। तोखे कहिड़ो अख़्तियार आहे, अमीन पटेल खां सुवाल थो थिए त तोखे कहिड़ो अख़्तियार आहे जो तूं सोसाइटी जे इंटरनल यानी अंदरूनी मामलात खे, जेका उनजा डेवलपमेंट वर्क आहिनि, तूं पंहिंजी मर्ज़ीअ ते करा। सेक्शन 32 मां नाज़रीन खे गुज़ारिश कंदो हलां थो त कलम 22 जो सब क्लास 7 जेकॾहिं तव्हां पढ़ंदो, उहो मां तव्हांखे अंग्रेजीअ में उन सां गॾोगॾु सिंधीअ जे अंदरि सिंधी में उन सां तर्जुमो करे ॿुधाए थो, जेको मां पंहिंजे हिन वीलॉग में पहिरियां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। लेकिन वरी बि तव्हांजे बहितर आसान समझ जे लाइ, सम्झाणी जे लाइ मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो त सेक्शन 32 सिंध कोऑपरेटिव सोसाइटीज़ एक्ट 2020 जो सब क्लास 7 छा थो चए त ईच इंटरनल डेवलपमेंट वर्क, हर हिकु उहो कमु जेको सोसाइटी जे अंदरि आहिनि, तरक़ियाती कमु ऑफ द सोसाइटी शैल बी कंडक्टेड, छा थींदो, उहो थींदो आफ्टर ऑब्टेनिंग प्रायर अप्रूवल फ्रॉम जनरल बॉडी। जनरल बॉडी उनजी इजाज़त ॾिए त हा वाकई भाई अमीन पटेल हाणे असांखे हीअ सहूलियत मिले, असांखे हीअ तकलीफ़ आहे, जनरल बॉडी सॼी सोसाइटी जा मेंबर जनरल बॉडी में वेहंदा, उहे अप्रूवल ॾींदा। And in accordance with Sindh Public Procurement Act and rules made thereunder, यानी इन कानून जे मौजूदु थींदा, यानी अख़बार में ईंदो, ठेकेदार पार्टिसिपेट कंदा, जनरल बॉडी उहा बजट ॿुधाईंदी त बाबा असांखे 20 लखनि में इहो कमु कराइणो आहे, जेको 20 लखनि में ठेकेदार कमु कराइजे। अमीन पटेल पंहिंजो ठेकेदार किथां थो आणे, कंहिं उनखे इजाज़त ॾिनी,
कानून चवे थो हिकिड़ी शइ, हीअ मनमानी कई वेठो आहे पंहिंजी। मां सभिनी सोसाइटीअ जे मेंबरनि खे गुज़ारिश करणु चाहियां थो त महिरबानी करे हीअ गैर क़ानूनी कमु कराए थो, हिन खे गैर क़ानूनी कमु करण खां रोकियो वञे। मां रजिस्ट्रार कोऑपरेटिव सोसाइटीज़ खे ऐं डिपार्टमेंट खे, कोऑपरेटिव डिपार्टमेंट खे गुज़ारिश करणु चाहियां थो त महिरबानी करे फिल फौरन मुंहिंजे हिन नंढे पैगाम खे कानून जे दायरे में ऐं हिन खे सोसाइटी जे बहितरी जे हवाले सां मुनासिब क़दम खणी करे हिन जे हिन कम खे रोकियो वञे, हिन जे ख़िलाफ़ फिर फौरन कार्रवाई कई वञे। हिन खे पंहिंजे उहिदे जो नाजाइज़ इस्तेमालु करण सां गॾोगॾु हिन जे ख़िलाफ़ कार्रवाई बि कई वञे ऐं हिन खे उहिदे तां बरतरफ़ करे सोसाइटी खे ओवरटेक कयो वञे त सोसाइटी जे अंदरि जेके ईच इंटरनल डेवलपमेंट वर्क आहे, जेको अंदरियो कमु आहे, उहो पेपरा रूल्स जे मूजिबि जनरल बॉडी जी इजाज़त सां मुंसलिक करे हिन सोसाइटीअ खे बहितर खां बहितर बनाइण जे लाइ तव्हांखे डिपार्टमेंट खे अॻिते अचिणो पवंदो, सोसाइटी जे मेंबरनि खे अचिणो पवंदो, न त हीउ करप्ट माफ़िया हीउ उॾईअ वांगुरु हिन सोसाइटीअ खे खाई छॾींदो। जॾहिं कुझु बाक़ी हिन न रहंदो ऐं हीउ खाई हड़प करे वेंदो करोड़े रुपया अरबे रुपयनि जी प्रॉपर्टी, तॾहिं जेकॾहिं सोसाइटी जा मेंबर सुजाग थींदा त तॾहिं राति थी चुकी हूंदी ऐं राति जे अंधेरे में हिन करप्ट माफ़िया खे ॻोल्हणु ॾाढो ॾुखियो थींदो।